नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त सामूंडी तूफ़ान गुलाब खे मुंहुं ॾियण लाइ सिंध हुकूमत अलर्ट जारी करे छॾियो। वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमा जी हिदायतुनि ते ज़िला इंतज़ामिया मटियारी ब अलर्ट इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं तेज़। वॾे वज़ीर सिंध मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि सलाहकारनि ऐं माविन ख़सूसी खे बरसात दौरान मुख़्तलिफ़ ज़िलनि में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करण जो हुकुम जारी करे छॾियो। वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमा मटियारी में रेन इमरजेंसी सरगर्मियुनि जी निगरानी कंदो। मखदूम महबूब जमा पारां मटियारी ज़िले जे लाॻापियल इदारनि खे रेन इमरजेंसी दौरान कंहिं बि इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट रहण जो हुकुम वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जी हिदायतुनि ते डिप्टी कमिश्नर मटियारी सिंध मुर्तज़ा अली शाह पारां ज़िले अफ़ीसरनि खे रेन इमरजेंसी दौरान फील्ड में रहण जी हिदायत। डिप्टी कमिश्नर मटियारी सिंध मुर्तज़ा अली शाह चवण आहे त बरसात खां अॻु नालियुनि जी सफ़ाई मुकमिल करे पाणी जी नेकाली लाइ मशीनूं तयार रखियूं वञनि। डिप्टी कमिश्नर जो वधीक चवण आहे त पाणी नेकाली लाइ बिजली जी फरहमी मुअतल थियण जी सूरत में स्टैंड बाय जनरेटर जो अॻुवाट बंदोबस्त कयो वञे। एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सोहेल अहमद जी निगरानी में रेन इमरजेंसी कंट्रोल रूम कायम। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।